उमरकोट में NA 213 ते ज़मीनी चूंड सुभाणे सबा टालपुर ऐं लाल माली विच में सख़्त मुक़ाबलो मुतवक़ा आहे। अॻूणे MNA नवाब यूसुफ टालपुर जी वफ़ात खां पोइ ख़ाली थियल क़ौमी असेंबली तक NA 213 ते उमरकोट में ज़मीनी चूंड लाइ सुभाणे ख़मीस जे ॾींहुं वोटिंग अमल शुरू थींदो। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां जारी कयल अंकनि अखरनि मूजिबि तक ते मजमूई तौर 18 उम्मीदवार चूंड मैदान में लथल आहिनि, पर असुल मुक़ाबलो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी उम्मीदवार मैडम सबा टालपुर ऐं PTI GTA ऐं दरिया बचायो तहरीक जे गॾियल उम्मीदवार लाल माली जे विच में ॾिसण में अची रहियो आहे। तक NA 213 ते रजिस्टर्ड वोटनि जो अंग 6,08,957 आहे, जिन मां 3,21,686 मर्द, 2,87,311 औरतूं आहिनि। इलेक्शन लाइ मजमूई तौर 498 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जिन मां 98 मर्दनि लाइ, 98 औरतुनि लाइ ऐं 302 गॾियल पोलिंग स्टेशनूं मुक़ररु कयूं वयूं आहिनि। इलेक्शन जी शफ़ाफ़ ऐं पुरअमन इनाकाद लाइ 4,628 पोलिंग अमले जे मुक़ररी अमल में आंदी वई आहे, जॾहिं त सिक्योरिटी इंतज़ामनि जे सिलसिले में 4,200 पुलिस एहलकारनि खे मुक़ररु कयो वियो आहे। उनखां सवाइ तक में 7 SSP, 12 DSP ऐं ॿिया आला पुलिस ऑफिसर पिणु मुक़ररु कया विया आहिनि। उमेद कई पई वञे त ईंदड़ ॾींहनि में थींदड़ चूंडूं पुरअमन माहौल में मुकमल थींदी, जॾहिं त नतीजनि लाइ ज़िला उमरकोट सियासी तौर हिकु भेरो ॿीहर तवजह जो मर्कज़ बणियल आहे। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ।